मुंबई में खबर ईंदा हलो तो मुंबई पुलिस के अणॼातल शख्स तरफा बॉलीवुड के लेजेंडरी अदाकार अमिताभ बच्चन, धर्मेंद्र और बिजनेसमैन मुकेश अंबानी के बंगलन के बम से उड़ाइण की धमकी वारी कॉल आई है। भारतीय मीडिया रिपोर्टर मूजिब अणॼातल शख्स तरफा दावा कई वही है त हिन मुंबई में अमिताभ बच्चन और धर्मेंद्र और बिजनेसमैन मुकेश अंबानी के बंगलन वेझो बम नस्ब करे छड़िया आहिनि। गॾोगॾी हिन शख्स इहा भी दावा कई है त 25 हथियार रखंदड़ माण्हू इन हमलन के अंजाम ॾियण लाइ मुंबई पहुची विया आहिनि। असो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो है। राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब है, उनजो हेठी लिंक ते नंबर न लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।